जुंगशाही मां वाक़े अपडेट कंदालू। रिपोर्ट करे रहियो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही लॻ ॻोठ गुलज़ार अली पलीजो में हिकु बेरहम जवाबदार आबादी में गऊं वञण ते बेज़बान जानवरनि ते कुहाड़ियुनि जा वार करे 7 गऊं ज़ख़्मी करे छॾियूं। मुतासिर थियल भाॻियुनि इरशाद शबीर जावेद पलीजो पारां इंसाफ़ जूं दाहूं ॿुधायो पियो वञे त जुंगशाही जे ॻोठ गुलज़ार अली पलीजो जे रवासी हिकु शख़्स पंहिंजे भाइरनि सोटनि समेत कुहाड़ियुनि जा बेदर्दीअ सां वार करे 7 ढॻियुनि खे सख़्तु ज़ख़्मी करे फ़रार थी विया हुआ। मुतासिर थियल भाॻियुनि जो चवणु आहे त संदन ॻोठ भरिसां चारागाह में संदन गऊं ॾींहं जो चरी आयूं हुयूं। ख़ैटाबाद आहे कि जिते जानवर फसल में वञण सबबि जवाबदार सांवल पलीजो ऐं संदन भाइरनि सोटनि गॾिजी ढॻियुनि खे कुहाड़ियूं हयूं आहिनि। भाॻियुनि पारां जुंगशाही पुलिस पोस्ट ते NC दाख़िल कराए पुलिस इंतज़ामिया खां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे दाहूं कयूं आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी थियल ढॻियुनि जी हालत ख़राब थियणु लॻी आहे।